या मेरे मौला, या मेरे मौला, मौला या मेरे मौला, या दावत इस्लामी सोशल मीडिया सिंधी जा नाज़रीन अतहर अत्तारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु आऊं अवां जी ख़िदमत में बिलख़ुसूस उन्हनि आशिक़ान रसूल जी ख़िदमत में कुझु अर्ज़ खणी आयो आहियां जेके रब तबारक व तआला अज़्ज़ वजल ज़मीनुनि जी नेमत अता कई आहे ऐं हू ज़मीदार इस्लामी भाइर आहिनि। चाहे हुननि वटि पंहिंजी ज़मीनूं आहिनि या मकाते ते ज़मीनूं आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला जी रहमत सां हू पोख कनि था, फ़सलुनि खे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन लुक आफ्टर कनि था ऐं अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल जी रहमत सां उन्हनि खे मौला जी तरफ़ां ज़बरदस्त रिस्क जो अहतमाम मिले थो। मां अल्लाह जी बारगाह में सभिनी खां पहिरीं त दुआ घुरायां त अल्लाह पाक महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे तुफ़ैल अव्हां जी फ़सलुनि में, अव्हां जी पोख में ख़ूब 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 बरकतूं अता फ़रमाए। ॿिज विझण खां वठी ऐं फ़सलुनि जी काट ताईं, फ़सलुनि जे लाहिण ताईं को बि अहिड़ो मरहलो न हुजे जंहिंमें अव्हां खे तकलीफ़ थिए। अल्लाह पाणीअ जी कमी न करे। अल्लाह तबारक व तआला बरसातुनि खे उहा मुअतदिल कैफ़ियत में रखे जेको फ़सलुनि जे हक़ में बहितर आहिनि। मौसमी हालात बहितर हुजनि। अल्लाह करे कंहिं कीड़े मकोड़े जी तरफ़ तवजो न थिए ऐं ख़ुदा न ख़ास्ता फ़सलुनि खे को बि अहिड़ो नुक़सानु न थिए जेको असांजे हारी इस्लामी भाइरनि खे, असांजे ज़मीदार इस्लामी भाइरनि खे कंहिं तरह सां बि तकलीफ़ थिए। अल्लाह पाक हर मोमिन खे, हर मुसलमान खे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सदक़े पंहिंजी ज़ात जे सिवा कंहिंजो बि मोहताज न करे ऐं पंहिंजे करम सां, पंहिंजी अता सां, अहले बैत जे वसीले सां सैयदुना उस्मान गनी ऐं अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ख़ज़ाननि मां मौला अता फ़रमाए। आमीन 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 बिजाहिन नबीजिल अमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मुंहिंजा हारी भाउ, मुंहिंजा ज़मीदार भाउ, जिते अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल अव्हां जे रिस्क जे लाइ हिन ज़मीन में ख़ज़ाना रखिया आहिनि ऐं मौला जी रहमत सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अव्हां फ़सलुनि जी तरकीब बणायो था। अल्लाह जी रहमत ख़ासि थिए थी। हुन में अल्लाह जी तरफ़ां असां ते इहो हुकुम आहे त असां उशर जी तरकीब बणायूं। जी हा, हर फ़सुल ते उशर ॾियणु ही असां ते वाजिबु आहे। जीअं माल जी ज़कात ॾियणु वाजिबु आहे, हीअं ई फ़सलुनि ते उशर ॾियण बि वाजिबु आहे। जीअं इंसान जे जिस्म जी ज़कात रोज़ो आहे, जेको अल्हम्दुलिल्लाह असां रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़ा रखे पंहिंजे जिस्म जी ज़कात ॾींदा आहियूं ऐं पंहिंजे मालुनि जी ज़कात ॾींदा आहियूं, हीअं ई अल्लाह तबारक व तआला जी रहमत सां जेके फ़सलूं असां पोखियूं था इन में बि उशर ॾियण जो असांखे हुकुम आहे। ऐं अंडरस्टूड आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजी फ़सलुनि जो उशर ज़रूरु बिल ज़रूरु ॾियणु खपे। अगरि न ॾींदासूं त गुनाहगार थींदासूं। हा, हाणे केतिरो उशर ॾियणो आहे त कंहिंजे लाइ 10% जो हुकुम आहे, कंहिंजे लाइ 5% जो हुकुम आहे ऐं हिन जी तफ़सील कीअं थींदी, इन जी तफ़सील जे लाइ अव्हांखे अर्ज़ु करियां थो त थी सघे त दावत इस्लामीअ जो हिकिड़ो रिसालो आहे उशर जा अहकाम। उशर जा अहकाम, उशर जा अहकाम। जॾहिं तव्हां हीअ वीडियो ॾिसंदा त इंशाअल्लाह उमेद आहे इन जो लिंक बि तव्हांखे गॾो गॾु मिली वेंदो। अव्हां ज़रूरु बिल ज़रूरु इन खे पढ़ो, हासिलु करियो ऐं मालूमात करियो त अल्लाह जी तरफ़ां हिन फ़सलुनि ते असांजे लाइ छा तरकीब आहे ऐं असांखे केतिरी कीअं ज़कात ॾियणी आहे, उशर ॾियणो आहे। ॿी ॻाल्हि इहा त उशर त कढिणो ई कढिणो आहे त पहिरियों हक़ु कंहिंजो आहे, असांजा उहे मिट माइट जेके तकलीफ़ में आहिनि, जेके ग़मनि में आहिनि, जेके परेशानियुनि में आहिनि, जेके मुसीबतुनि में आहिनि, जेके ग़ुरबत में आहिनि, जंहिंखे ॾियणु खपे। उलमा इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हिन में अव्हां जी बहितरीन रहनुमाई फ़रमाईंदा त सभिनी खां पहिरियों हक़ु हुननि जो आहे ऐं हुननि खे ॾियणु खपे। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ही दावत इस्लामीअ जो दीनी माहौल जेको रब अज़्ज़ वजल जी रहमत सां सॼी दुनिया में नेकीअ जी दावत खे आम करे रहियो आहे, क़ुर्आन जी तालीम खे आम करे रहियो आहे, जाहिलनि खे इल्म मारिफत जी दावत ॾेई रहियो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत सां दीन जो कमु कीअं थी रहियो आहे। अवां मदनी चैनल जे ज़रिए सां, IT जे ज़रिए सां, स्कूलनि जे ज़रिए सां, मदरसतुल मदीना जे ज़रिए सां, जामिअतुल मदीना जे ज़रिए सां, FGRF जे ज़रिए सां
FGRF में बि थैलीसीमिया जे ॿारनि जी रत फ़राहम करण जे ज़रिए सां सैलाब ज़दगान जेके ॿोॾ में मुसलमान तकलीफ़ में आया हुननि जी दिलजोई ऐं ख़ैरात करण जे ज़रिए सां बिल्कुलु हीअं ई दुनिया में जिते सीरिया ऐं तुर्किया में अर्थक्वेक आयो, ज़लज़लो आयो, हुते अल्हम्दुलिल्लाह पहुची जीअं दावत इस्लामी ख़िदमत करे रही आहे, हीअ कंहिंखां बि ढकियल छुपियल ॻाल्हि न आहे। मस्जिदूं दावत इस्लामी पई ठाहे, ॿारनि खे दावत इस्लामी पई पढ़ाए, उहे वॾा जेके अॼु केॾांहुं बि वञी क़ुरान शरीफ़ पढ़ण में ॾाढी शर्म महसूसु कनि था, उन्हनि जे लाइ क़ुरान करीम जो अहतमाम दावत इस्लामी करे रही आहे मदरसतुल मदीना बालिग़ान जे ज़रिए सां। 80 खां वधीक शोबा आहिनि जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत क़ुरान ऐं ख़िदमत दीन जो सिलसिलो थी रहियो आहे। त मां अव्हांखे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी ज़कातूं, पंहिंजी ख़ैरातूं, पंहिंजा अतियात, पंहिंजा उश्र दावत इस्लामी खे ॾींदा, इंशा अल्लाह अज़्ज़ वजल इन्ही जहाननि जूं बरकतूं, सलामतियूं, रहमतूं, अज़मतूं, इनायतूं मौला करीम जल्ल व अला जी तरफ़ां अता थींदियूं। मूंखे उमेदु आहे इंशा अल्लाह अज़्ज़ वजल अव्हां मायूस न कंदा ऐं हिमत करे इंशा अल्लाह अज़्ज़ वजल पहिरियों हक़ पंहिंजे मिटनि माइटनि जो आहे, हुननि खे ॾियो, उन खां पोइ जेको बचे दावत इस्लामी खे ॾिजो। इंशा अल्लाह अज़्ज़ वजल इहा दावत इस्लामी जी मुबारक तहरीक अॻियां वधंदी रहंदी। असांजी अचण वारी नस्लुनि जे अंदरि ईमान जी मज़बूती, अमल सालिहा जी कैफ़ियत ऐं नेकी ऐं तक़वा जी स्किल्स में इज़ाफ़ो थींदो रहंदो ऐं हिन में अव्हांजो मज़बूत किरदारु हूंदो, अव्हांजो कंट्रीब्यूशन हूंदो, अव्हांजो ताउन हूंदो, त इंशा अल्लाह ॿिन्ही जहाननि जूं बरकत मिलंदियूं। लख थोरा अल्लाह ताला अव्हांखे सलामती रता करे, पंहिंजा उश्र, पंहिंजी ज़कात, पंहिंजी ख़ैरात दावत इस्लामीअ खे ॾिजो।